नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सजावल में ख़बर ॾींदा हलूं त सजावल वेझो सिंधु दरिया में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿेड़ी में 6 सवार औरतूं ॿुॾी वयूं आहिनि, जिन मां 4 औरतुनि खे मक़ामी माण्हुनि ऐं ॿेड़ी हलाईंदड़ मल्हा बचाए वरितो, जॾहिं त 2 औरतुनि जी ॻोल्हा जारी आहे। सजावल वेझो यूनियन काउंसिल ॿेलो जे ॻोठ नओ वेड़ो में सिंधु दरिया अंदर तेज़ हवा सबबि ॿेड़ी ॿुॾण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिं जे नतीजे में ॿेड़ी में सवार 6 औरतूं ॿुॾी वयूं, जंहिं में 4 औरतुनि खे बचायो वियो, जॾहिं त 2 औरतूं नज़ीर ऐं मेमणी लड़ो खे मक़ामी टोबन पारां पंहिंजी मदद पाण तहत ॻोल्हा कई पई वञे। इलाइक़े वासियुनि जो चवण त ॻोठ जे औरतुनि जे दरिया जे ॿिए पासे बनी ॿारे में गाह जे सिलसिले में वञण थींदो रहंदो आहे। अॼु सुबुह तेज़ हवा जे करे ॿेड़ी दरिया में ॿुॾी वई। हिननि जो चवण आहे त 3 खां 4 कलाक गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं इंतज़ामिया न पहुती है असांजे ॿुॾी वियल औरतुनि खे ॻोल्हण में मदद कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।